जमाल शाह भरसां ॻोठ गुलाम अली हूत जे रहवासी गुलाम हुसैन हूत पारां बाअसरनि जी ज़्यादती ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। गुलाम हुसैन हूत दीन मोहम्मद ज़रदारी उर्फ़ बली मथां इल्ज़ाम हणंदे चयो त दीन मोहम्मद ॻोठ जी क्लिनिक ते शराब पी झेड़ा ऐं गारगंद करे थो। गुज़िरियल ॾींहुं 6 हथियारबंद साण करे असां मथां हमिलो कयो। वाक़िए जी NC जमाल शाह थाणे ते दाख़िल आहे। राब्तो करण ते दीन मोहम्मद ज़रदारी ॿुधायो त गुलाम हुसैन हूत असां खां रखत ते मोटरसाइकिल वरिती, पैसा घुरण ते ही ड्रामो करे रहियो आहे। दोदापुर वेझो शादी जी दावत तां वापसी ईंदे 3 ॼणा पुरस्कार नमूने गुम थी विया। वारिसनि पारां प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ रज़ा मोहम्मद दश्ती जे रहवासी हुबदार दश्ती, निसार दश्ती ऐं शामदीन दश्ती दावत खाई घर न मोटिया। वारिसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। कुबो सईद खान में सैफुल मक्सी ब्रांच मां निकिरंदड़ शाखुनि में 3 महीननि खां पाणी न पहुचण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जे अॻवान गुलाम नबी चन्ना, गंवर बिरोई, इम्तियाज़ मक्सी ऐं ॿियनि मेन बस स्टाफ आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे आपाशी खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते उन्हनि मीडिया खे ॿुधायो त आपाशी अमले जी बेहिसी सबबि इलाइक़े जूं ज़मीनूं बंजर थींदियूं वञनि। इलाइक़े में पाणी जो ॾुकार शिदत इख्तियार करण लॻो आहे। उन्हनि मुतालबो कयो त सैफुल मक्सी ब्रांच मां निकिरंदड़ शाखुनि में पाणी छोड़ कयो वञे, ॿी सूरत एहतजाजी दाइरो वधायो वेंदो। नवाबशाह में B सेक्शन थाणे जी हद अंदरि चोरी जी वारदात में मज़म्मत करण ते ज़ख़्मी मोहनलाल ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। वारिसनि पारां लाश घर आॾो रखी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मोहनलाल जे भाणेजे गंगोली ॿुधायो त 3 ॾींहं अॻु मोहनलाल जे घर में चोर चोरी करे रहिया हुआ। मज़म्मत करण ते मोहनलाल ज़ख़्मी थी पियो, जेको अॼु असां खां विछड़ी वियो आहे। उन मौक़े ते हिकु चोर खे पकिड़े पुलिस हवाले कयोसीं, पर पुलिस बाअसरनि जी वंगार वहंदे चोर खे आज़ादु करे छॾियो। पुलिस चोरनि ख़िलाफ़ हिन महिल ताईं का बि कार्रवाई नाहे कई। ॿिए पासे हिंदू पंचायत जे अॻवान चयो त नवाबशाह में पुलिस हिंदू बिरादरी खे तहफ़्फ़ुज़ ॾियण में नाकाम आहे। डिगरी में नामालूम चोर प्राइमरी स्कूल जे उस्ताद जी मोटरसाइकिल चोरी करे फरार थी विया। नज़ीर शाह कॉलोनी वासी प्राइमरी स्कूल टीचर अजीत कुमार जी मोटरसाइकिल गरीबाबाद कॉलोनी में चोर चोरी करे फरार थी विया। उस्ताद पारां DSP डिगरी ऐं SSP मीरपुर ख़ास खां मोटरसाइकिल वापसि कराइण जो मुतालबो कयो वियो। नऊं देरो में शुगर मिल बाईपास वटि नारेजा डेयरी फार्म ते 10 खां वधीक हथियारबंदनि जी चढ़ाई। वाड़े जे चौकीदार मोहम्मद बख्श मंगेजो खे अगवा करण सां गॾु डॉक्टर गुलबात नारेजो जूं 3 मेयूं ऐं 17 बकरियूं चोरी करे फरार थी विया। इतला ते नऊं देरो थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। नवाबशाह मां निकिरंदड़ ढोरो नारो शाख जी पुछड़ी में 2 महीननि खां पाणी न पहुचण ते इलाइक़े में ॾुकार शिदत इख्तियार करण लॻो। ॻोठाणा लॾ पलाण करण ते मजबूर थी विया। इलाइक़े वासियुनि इल्ज़ाम हणंदे चयो त आपाशी अमलो पैसनि एवज़ पाणी विकिरो करे रहियो आहे। न्यू सईदाबाद शहर जी गरीबाबाद कॉलोनी जे 12 वरनि जे नींगर अली मोहम्मद मल्लाह सां जिनसी ॾाढाई कंदड़ जवाबदार आसिफ राजपूत पुलिस हथां गिरफ़्तार। ज़रियनि मूजिबि मल्लाह दुर्ज नौजवान जवाबदार आसिफ राजपूत खे खुफ़िया इतला ते ॻोठ बिलावल मां खंभण जी कोशिश कई। मज़म्मत करण ते जवाबदार आसिफ राजपूत ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी जवाबदार खे मक़ामी अस्पताल मुंतक़िल कियो वियो आहे। ॿिए पासे न्यू सईदाबाद में बदमनी उरूज ते पहुची वई। ॾींहं ॾिठे जो शहर अंदरि क़ाइम पेट्रोल पंप तां हथियारबंद अमले खे यरगमाल करे लखें रुपया फुर करे फरार थी विया। हिंगोरजा में सिंध ग्रेजुएट एसोसिएशन हिंगोरजा ब्रांच पारां सिंध जे नालेवर उस्ताद ऐं लेखक मरूम हाजी मोहम्मद याकूब मेमण जी लिखियल किताब हिंगोरजा जो तारुफ़ ऐं तारीख़ी जाइज़ो जी मुहूर्ती तक़रीब ख़ानगी स्कूल में थी गुज़री। तक़रीब में सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जे मरकज़ी अॻवान मंज़ूर हुसैन उजण, डॉक्टर मुश्ताक फुल, प्रोफेसर उस्मान मेमण ऐं ॿियनि तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त मोहम्मद याकूब मेमण हिंगोरजा जी 1 सदी वारी तारीख़ खे कलमबद्ध करे तारीख़ी कमु कयो आहे। ही किताब ईंदड़ नस्ल लाइ मुस्बत साबित थींदो।